होल पंच है। होल पंच कीअं इस्तेमालु कबी है, पाण यूज़ तो डेली पिया कयूं, पर होल पंच खे इस्तेमालु करण जो तरीक़ो काफ़ी माण्हुनि खे ख़बर कोन्हे। केरु ईअं ईअं हंधा आहिनि, पेपर आयो न आयो बसि ईअं ई सोरा करे ईअं त हल मुंहिंजा साईं। वरी इहो फाइल में जॾहिं फिल माने रखंदा आहियूं फाइल करे, त पोइ टेढ़ो मटोड़ो थी वेंदो आहे। उनजे लाइ होल पंच खे इस्तेमालु कीअं जो उनजो आसान तरीक़ो ॿुधायां थो। पहिरियां त पेपर खे तव्हां विच पूरे था ईअं बराबरि हिते थोरो निशान ॾियो, ठीकु आहे। त ईअं निशान ॾेई इहो साॻियो साॻियो इहे निशान जेको आहे हिन होल पंच में इहे साम्हूं तीर लॻो पियो आहे न, इन ई ते ॾियणो आहे, ठीकु आहे। इहे जेको तीर लॻो पियो आहे, इहो तीर खे साम्हूं साम्हूं खणी तव्हांखे होल करिणो आहे। हिन में होल करण सां हिकिड़ो इहो फ़ाइदो इहो ई थींदो त जॾहिं पाण फाइल कंदासीं न, फाइल मुंहिंजी बराबरि विच ते ईंदो ऐं पेपर सुठे नमूने सुहिणो लॻंदो फाइल, ठीकु आहे। इहो होल पंच जो हिकिड़ो इहो पहिरियों तरीक़ो आहे। उन खां पोइ होल पंच हींअर इस्तेमाल में न आहे त हिन जो त लॉक हूंदो आहे, हिनखे प्रेस कयो, उन खां पोइ लॉक करे रखी छॾियो। हाणे हीअ हलंदी न, ईअं ई पवंदी। हाणे वरी तव्हांखे कमु इस्तेमालु करणी आहे न, त हिन जे अंदरां वरी लॉक जो ओपनिंग आहे, हिनखे ओपन करिणो पवंदो, प्रेस करे ओपन करियो, हाणे हली वेंदी। बसि इहो ई होल पंच ईअं इस्तेमालु कबी आहे। ओके।